अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु तव्हांखे अॼु जी वीडियो में सब्सक्राइबर बटन जो थींदो आहे यूट्यूब जे लाइ उहो तव्हांखे कीअं ठाहिजे पंहिंजे कैन मास्टर जे अंदरि। ॾिसो इहा जेको कैन मास्टर इस्तेमालु कंदो या कुझु दोस्तनि मूंखां पुछियो तव्हां कहिड़ो कैन मास्टर इस्तेमालु कंदा आहियो, ऐं अॼु जी वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि ई कैन मास्टर ई कैन मास्टर इस्तेमालु कंदो आहियां जेको तव्हांखे AS टेलीग्राम जे अंदरि मिली वेंदो। छो त इन कैन मास्टर में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन कैन मास्टर में जेको वाटर मार्क जेको हूंदो आहे उहो इन कैन मास्टर में न आहे। ॾिसो इन में हिकिड़ी ॿी ख़ासियत आहे, तव्हां मीडिया ते क्लिक करियो था। ॾिसो हीअ जेको मीडिया वारो जेको ऑप्शन आहे, तव्हां जेके लेयर वारो ऑप्शन जेके तव्हां क्लिक करियो था, हिन में तव्हांखे जेको को मसइलो पेश ईंदो हूंदो, जेके तव्हांखे मसइलो को इन जे अंदरि तव्हांखे पेश अचे थो, उहो तव्हां मूंखे मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे इन वीडियो जे हेठि तव्हां कमेंट में मूंखे ॿुधाए सघो था त तव्हांजो मसइलो अचे थो, पेश अचे नथो अचे, तव्हां मूंखे ॿुधाए सघो था छो त उन सुभाणे जेकी वीडियो अचे उहा तव्हां इन जे बारे में ठाहियां। दोस्तों ये अॼु सब्सक्राइबर बटन कीअं ठाहिजे ऐं उन लाइ सब्सक्राइब बटन में जेकियूं शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि AS टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾींदुसि ऐं हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में इनजी लिंक बि ॾेई छॾींदुसि, तव्हां हुतां बि डाउनलोड करे सघो था। सभ खां पहिरीं त मीडिया वारो जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां ग्रीन स्क्रीन या वरी ॿियो को कलर अहिड़ो सिलेक्ट कयो। ॾिसो मूं इनखे सिलेक्ट कयो। इनखे सिलेक्ट करण खां पोइ तव्हां पंहिंजी मोबाइल में जेको चैनल तव्हांजो आहे यूट्यूब चैनल, तव्हां उनजी स्क्रीन शॉट करियो, ठीकु आहे न। स्क्रीन शॉट करण खां पोइ तव्हां लेयर में वञी करे उनखां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहियो इन जे अंदरि वञी करे तव्हां पंहिंजी तस्वीर खणो। सो मूं इनखे बि कयो छो त ॾिसो हाणे तव्हांखे छा करिणो आहे ऐं तव्हां इनखे हेठि वञो। ॾिसो तव्हां हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो क्रॉपिंग, तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीअ जेको इहा ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो मैक्स, तव्हां इनखे इनेबल करियो। इनखे इनेबल करण खां पोइ ॾिसो तव्हां इनखे हिते पकड़ियो, तव्हां इनखे हिते रखो, इन खां पोइ ॾिसो जो मथां तव्हां इनखे बि हिते रखो, ठीकु आहे न। उन खां पोइ तव्हां ॿाहिरि निकिरी वञो ऐं तव्हां इनखे वधायो, ठीकु आहे न। वधण खां पोइ ॾिसो वरी तव्हां साॻी जेको ऑप्शन आहे तव्हां क्रॉपिंग, तव्हां इन जे अंदरि वञो ऐं तव्हां वरी इन जी साइज़ घटि करियो, ठीकु आहे न। ॾिसो त तव्हांखे बि इन तरीक़े सां करिणो आहे। उनखां पोइ ॾिसो जेको हीअ मथां टिक वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॾिसो तव्हां मुंहिंजो सब्सक्राइबर बटन जेको आहे उहो मुंहिंजो तयारु थी वियो आहे। हाणे त मूंखे इन जे अंदरि छा करिणो, ॾिसो जेको तव्हां इन जे अंदरि जेके डिलीट करणु चाहियो तव्हां बिल्कुलु पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां इनखे डिलीट करे ॾिसो। वरी तव्हां जेके तव्हांजी वीडियो जेकी फ़ोटो तव्हां इन ते क्लिक कयो, इन ते क्लिक करण खां पोइ क्रॉपिंग जेको ऑप्शन आहे, इहो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो वरी तव्हां जेकी इहा कुझु डिलीट करणु चाहियो तव्हां इनखे डिलीट करियो, ठीकु आहे न। डिलीट करण खां पोइ ॾिसो हीअ जेको टिक वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक, तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ ॾिसो ऐं तव्हां इनखे जिते रखणु चाहियो तव्हां इनखे हुते रखो, ठीकु आहे न। मूंखे इनखे हिते रखिणो आहे। ॾिसो हिते रखण खां पोइ ॾिसो हाणे तव्हां जेकी लेयर में वञी करे जेकी तव्हांजी जेको बटन पियल आहे तव्हांजो सब्सक्राइबर बटन, उहो तव्हां हितां खणो। मीडिया में वञी करे ॾिसो हाणे तव्हां इन जे अंदरि वञो, इन जे अंदरि वञण खां पोइ तव्हां इन जे अंदरि वञो, हीअ मीडिया में वञो। मीडिया में वञण जेको तव्हांजो वीडियो जेको आहे ग्रीन स्क्रीन उहो तव्हां खणो। सो मुंहिंजो बटन ही पहिला सब्सक्राइबर आहे उनखे खणा थो ऐं तव्हां जेको ॾिसो इन जी ग्रीन स्क्रीन जेको लिखियलु आहे उनखे ख़तमु कीअं कजे। हिन में तव्हांखे ॿ वीडियो जेकियूं आहिनि उहो तव्हांखे अॼु जी वीडियो में तव्हांखे ग्रीन स्क्रीन वीडियो बि ग्रीन स्क्रीन वीडियो माना बैकग्राउंड चेंज कीअं कजे ग्रीन स्क्रीन वीडियो जो, उहो तव्हांखे अॼु वीडियो जी इन में वीडियो में तव्हां सिखी सघो था, ठीकु आहे न। ॾिसो हाणे जेको तव्हां इन जे हेठि वञो, ॾिसो कोरम की जेको लिखियलु आहे तव्हां इन जे अंदरि क्लिक करियो। कोरम की तव्हां इन जे अंदरि क्लिक करियो ऐं तव्हां इन जी ग्रीन स्क्रीन ख़तमु करियो। ॾिसो उन खां पोइ तव्हां इनखे इनेबल करियो, ठीकु आहे न। ॾिसो इन जी ग्रीन स्क्रीन बिल्कुलु ख़तमु थी वई ऐं उनखां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां मथे ॾिसो पिया तव्हां इन ते क्लिक करियो। जिते बि तव्हां इनखे लॻाइणु चाहियो तव्हां उनखे हुते लॻायो, ठीकु आहे न। ॾिसो मूंखे इनखे हिते लॻाइणु चाहियां थो, तव्हां बिल्कुलु तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां इनखे किथे बि लॻाए सघो। ॾिसो ऐं जेतिरी बि तव्हांजी वीडियो तव्हां उनखे बि एतिरो रखो, ठीकु आहे न।
ॾिसो तव्हां मोन ॾिसो हाणे तव्हांजी वीडियो बि तव्हां जेतिरी तव्हां जितो जो तव्हांजो बैकग्राउंड तव्हां बि उनखे बि थोरो रखो ठीकु आहे न तव्हां कैंची वारे निशान ते वञी करे तव्हां इनखे हीउ जेको ॿिए नंबर ते जेको ऑप्शन तव्हां इनखे बि थोरो रखो ठीकु आहे न। ॾिसो मुंहिंजो जेको सब्सक्राइबर बटन आहे उहो मुंहिंजो तयारु थी वियो आहे। ॾिसो मुंहिंजो सब्सक्राइबर बटन तयारु थियो हाणे तव्हांखे हलाए थो ॾेखारियां। ॾिसो तो तव्हां बि जेके तव्हां पंहिंजी वीडियो जो जेके तव्हां पंहिंजो वीडियो जो बैकग्राउंड चेंज करणु चाहियो था तमामु आसान आहे। ॾिसो तव्हांखे वापसि सम्झाए थो वीडियो तव्हां जेकी वीडियो तव्हांजी जेकी आहे तव्हां हिनखे डिलीट करियो। तव्हां वीडियो हाणे वापसि खणो लेयर ते लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां हिन जे अंदरि वञी करे ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां लेयर वारो जे अंदरि वञी करे तव्हां मीडिया में वञो। तो तव्हांजी जेकी ग्रीन स्क्रीन वीडियो जेकी आहे तव्हां उनखे तव्हां खणो ठीकु आहे। ॾिसो मुंहिंजी ग्रीन स्क्रीन वीडियो इहा आहे। ग्रीन स्क्रीन वीडियो जो तव्हां बैकग्राउंड चेंज आसानी सां करे सघो था। ॾिसो मुंहिंजी हेतिरी वीडियो हुन खां पोइ ॾिसो तव्हां हाणे तव्हांजी जेको 4 MB कीअं तव्हां हिन जे अंदरि वञी करे तव्हां इन जो बैकग्राउंड तव्हां चेंज करियो। ॾिसो हाणे तव्हां जेको मथां जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो उनखां पोइ इनखे तव्हां जिते बि लॻाइणु चाहियो तव्हां उनखे उते लॻायो ठीकु आहे। ॾिसो मूंखे इनखे हिते लॻाइणो आहे। उनखां पोइ मथां जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो टिक वारी जॻह ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो ठीकु आहे न। ॾिसो हाणे तव्हांखे आउं हलाए थो ॾेखारियां। ॾिसो मूं AS लाशरी यूट्यूब चैनल जो जेको सब्सक्राइबर बटन आहे उहो मूं ठाहियो आहे पंहिंजो हथरां ठीकु आहे न। सो हाणे तव्हांखे जेको तव्हां पंहिंजी गैलरी जे अंदरि तव्हांखे सेव करिणो आहे उहो तव्हां वरी ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो शेयर और जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां पंहिंजी हिन ते क्लिक करे ॾिसो तव्हां जिते फुल HD में करणु चाहियो था या वरी SD में करणु चाहियो था तव्हांजी मर्ज़ी तव्हां बिल्कुलु जिते बि तव्हां चाहियो उते तव्हां हुनखे रखी सघो था। सो मूं हिनखे फुल HD में इहो HD जेका मूं हिन ते सेव करण खां पोइ तव्हां एक्सपोर्ट में तव्हां हिनखे सेव करियो ठीकु आहे न। ॾिसो हिकिड़ो ई मिंट लॻंदो हिनखे एपिसोड करण में। ॾिसो हुनखां पोइ ॾिसो तव्हां वरी पंहिंजी ॿी का वीडियो खणो। सो मुंहिंजी इहा वीडियो पहिरीं खां पियल आहे ऐं हुन जे अंदरि सब्सक्राइबर बटन लॻाइणु चाहियां थो कीअं लॻाइजे। सो ॿी के वीडियो इन जे अंदरि खणा थो। सो मूं इन जे अंदरि इहा वीडियो खणी आहियां उन जे अंदरि सब्सक्राइबर बटन मुंहिंजो पंहिंजो लॻायां थो कीअं लॻाइजे ठीकु आहे न। हाणे तव्हां ॾिसो जो लेयर वारो जेको ऑप्शन लेयर में जेको तव्हां ऑप्शन ते तव्हां हिन ते क्लिक करियो उनखां पोइ ॾिसो मीडिया वारो जेको ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करियो। ॾिसो जेको हीउ जेको ऑप्शन आहे तव्हां हिन ते क्लिक करे तव्हां पंहिंजी वीडियो जेकी आहे तव्हां इहा खणो। ॾिसो मूं हिनखे एपिसोड हींअर कयो ऐं हीअ वीडियो हिन जे अंदरि खणा थो जिते बि तव्हां ॾिसो हाणे तव्हां जेको इहा तव्हां पूरी विच ते तव्हां रखंदा हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां हिन ते क्लिक करियो। उनखां पोइ ॾिसो जेको हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक कंदा तव्हांजी फिक्स जेकी आहे स्क्रीन ते हीउ सब्सक्राइबर बटन अची वेंदो ठीकु आहे। उनखां पोइ ॾिसो तव्हां जेको मथां जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां हिन ते क्लिक करियो। हिन ते क्लिक करण पोइ ॾिसो तव्हां हिन ते जेको आहे तव्हां हिनखे हिन ते हथु लॻायो। हथु रखण खां पोइ ॾिसो तव्हां स्कोरम की जेको 4 MB लिखे तव्हां हिन ते क्लिक करियो। हाणे उनखां पोइ तव्हां हिनखे एनेबल करियो। एनेबल करण खां पोइ ॾिसो मुंहिंजो हीउ जेको आहे हिन जो रंग ख़तमु थी वियो। ॾिसो हाणे तव्हांखे आउं हलाए थो ॾेखारियां। सो सब्सक्राइबर बटन इन जे अंदरि लॻी वियो आहे। दोस्तों यही भी अॼु जी वीडियो जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आहे वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं असांजे चैनल AS लाशारी खे सब्सक्राइब ज़रूरु करियो जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। ऐं AS लाशारी तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि।
दोस्तों जेकर ये वीडियो तव्हांखे पसंद है वीडियो के लाइक ज़रूर करियो ऐं असांजे चैनल के भी सब्सक्राइब ज़रूर करियो। ये जो कैन मास्टर जो है इनमें जो तव्हांजो मसलो कैन मास्टर में अचे तो वो तव्हां कमेंट के ज़रिए या वही टेलीग्राम एस लाशरी के अंदर सर्च करे टेलीग्राम के अंदर वही के तव्हां सर्च करियो एस लाशरी यूट्यूब चैनल एस लाशरी टेलीग्राम ग्रुप जो तव्हां सर्च करियो तव्हांखे ग्रुप मिली वेंदो। दोस्तों तव्हां उन अंदर को भी सवाल पंहिंजो करे सघो था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।